कराची प्रेस क्लब साम्हूं गुज़िरियल साल मुबैना टाउन थाणे जी हद में क़त्ल थी वियल अब्दुल रज़ाक जी वारसनि जो क़ातिलनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी क़त्ल थी वियल अब्दुल रज़ाक जे भाउ नादिर हुसैन कई। वारसनि जो चवणु हो त मुबैना टाउन थाणे जी पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार न पई करे। क़ातिल सरियाम घुमी रहिया आहिनि। वारसनि चयो त अब्दुल रज़ाक खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जंहिं जा नंढड़ा ॿार आहिनि। इंसाफ़ घुर्जे। हिननि चयो त जेकॾहिं क़ातिलनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी त आईजी सिंध ऑफिस ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। कराची प्रेस क्लब साम्हूं गुज़िरियल साल मुबैना टाउन थाणे जी हद में क़त्ल थी वियल अब्दुल रज़ाक जी वारसनि जो क़ातिलनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी क़त्ल थी वियल अब्दुल रज़ाक जे भाउ नादिर हुसैन कई। वारसनि जो चवणु हो त मुबैना टाउन थाणे जी पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार न पई करे। क़ातिल सरियाम घुमी रहिया आहिनि। वारसनि चयो त अब्दुल रज़ाक खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जंहिं जा नंढड़ा ॿार आहिनि। इंसाफ़ घुर्जे। हिननि चयो त जेकॾहिं क़ातिलनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी त आईजी सिंध ऑफिस ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। हमें इंसाफ चाहिए, इंसाफ चाहिए, कातिलों को गिरफ्तार करो, हमें इंसाफ चाहिए।